कवरेज स्टोर में ॿीहर भली कार ऐं पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं हिन हिसे में। बबरलो बाईपास वटि सिंध जा वकील धरणो हयो वेठा आहिनि ऐं हीउ धरणे जो जेको सिलसिलो आहे तव्हांखे यादि हूंदो त हीउ 2-4 ॾींहं पहिरियां जो आहे जॾहिं कराची बार पाकिस्तान जे समूरनि वकीलनि जो कन्वेंशन घुरायो हो ऐं उते 72 कलाकनि जो हुकूमत खे चिताव ॾिनो वियो हो त 72 कलाकनि जे अंदरि हिन रिथा खे वापसि वरितो वञे, ॿी सूरत में धरणो हयो वेंदो। 72 कलाकनि खां पोइ हुकूमत वापसि त न वरितो पंहिंजी हिन रिथा खे वापसि करण जो ऐलान, पर कराची बार जे सदर आमिर नवाज़ वड़ाइज साहिब ते हमिलो ज़रूरु थियो, जंहिंखे वरी हिकिड़ो ॿियो रंग ॾियण जी कोशिशि कई वई ऐं बाद में पाण ॾिठोसीं त हाणे बबरलो बाईपास वटि सिंध जी वकील बिरादरी तरफ़ां धरणो हयो वियो आहे। आमिर नवाज़ वड़ाइज साहब पाण कराची बार एसोसिएशन जा सदर हैं, असांखे जॉइन किया। आमिर भाई बहुत शुक्रिया, आपने वक्त दिया। सबसे पहले मैं आपसे जानना चाहूँगा, ये जो धरना दिया हुआ है आपने बबरलो बाईपास पे, ये किस वक्त दिया है और कब तक जारी रखने का इम्कान है, क्यों दिया हुआ है आपने धरना? 2 मिनट। हेलो, आपको आवाज़ आ रही है मेरी आमिर भाई? जी, ये आवाज़ क्लियर नहीं आ रही, क्या दोबारा कॉल कर सकते हैं आप? जी जी, हम आपको दोबारा कनेक्ट करते हैं। टेक्निकल टीम के गुजारिश आहे त ॿीहर कनेक्ट कयो आमिर नवाज़ वड़ाइज साहिब के, आवाज़ सही तरह सां न पियो वञे। बैकग्राउंड पे मूं तव्हांखे ॿुधायो त हीउ जेको वकीलनि जो धरणो आहे, इहा जेका कहाणी आहे 4-5 ॾींहं पुराणी आहे ऐं अॼु जेको धरणो लॻो आहे वकीलनि जी तरफ़ खां, गुज़िरियल ॾींहं कराची मां हीअ धरणो काफ़िले जी सूरत में हितां कराचीअ खां रवानो थियो हो ऐं मुख़्तलिफ़ शहरनि खां थींदो थींदो हीउ बबरलो बाईपास वटि पहुतो आहे। ऐं जहिड़े तरीक़े सां सिंध जे वकीलनि जो आदरभाव ॾिठो वियो सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में, घटि में घटि मूं पंहिंजी सांबत में अहिड़े क़िस्म जो वेलकम किथे बि न ॾिठो आहे। ऐं हीअ जॾहिं गुज़िरियल ॾींहुं मंझंदि धारा काफ़िलो रवानो थियो आहे त सॼी राति ही जेको काफ़िलो हुयो उहो पंध में हुयो ऐं अॼु बबरलो बाईपास वटि यानी ख़ैरपुर ज़िलो, जिते हिन वक़्तु जेको गर्मी पद आहे उहो 45 खां 48 सेंटीग्रेड जे वेझो आहे। कराचीअ में तेॾी गर्मी न आहे, पर पाण जेकॾहिं ख़ैरपुर ज़िले जी ॻाल्हि कयूं ऐं ख़ासि तौर ते बबरलो बाईपास जी ॻाल्हि कयूं, जिते हिन वक़्तु सिंध जा वकील, चाहे उहे मर्द वकील हुजनि या औरतूं वकील हुजनि, कोट पाए सरापा एहतजाज बणियल आहिनि हेॾी सारी गर्मी में। आमिर नवाज़ वड़ाइज साहब सां ॿीहर राब्तो थियो आहे। आमिर साहब, आपको मेरी आवाज़ आ रही है? जी जी बोले। जी आमिर भाई, मैं जानना चाहूँगा आपसे, आपने धरना क्यों दिया हुआ है, क्या वजह है, कब खत्म करेंगे? जी हेलो, आवाज़ आ रही है आपको मेरी? जी अभी आ रही है। आमिर साहब, मेरा आपसे सवाल ये है कि आपने धरना क्यों दिया हुआ है और ये कब खत्म होगा? सर, ये धरना जो है ये तब खत्म होगा जब ये नोटिफिकेशन आ जाएगा कि ये जो 6 कैनाल्स हैं दरिया सिंध पे बनाए जा रही हैं, इसको बंद किया जा रहा है। सही। अच्छा, क्या वजह बनी है? अगर ये कैनाल बन रहे हैं तो आप क्या समझते हैं कितना बड़ा नुकसान होगा सिंध को इससे? आपकी आवाज मुझे क्लियर नहीं आ रही, स्लो आ रही है। ठीक है आमिर साहब, दोबारा हम कोशिश करेंगे आपसे राब्ता हो और इस मामले पे आपसे गुफ्तगू करेंगे। एक तो शायद उते धरणो आहे, मां तव्हांखे ॿुधाए तो सुबुह खां वठी ही धरणो जारी आहे ऐं हुते हिन वक़्तु भी बैकग्राउंड में जेको आवाज़ ॿुधण पियो अचे त शोर आहे, त शायद असांजो जेको आवाज़ आहे उहो आमिर वड़ाइज साहब ते न पियो पहुची सघे ऐं ॻाल्हि ॿोल करण में ॾुखियाई पेश अची रही आहे। सो ज़िक्र पे कयोसीं त जहिड़े तरीक़े सां गुज़िरियल ॾींहं कराची मां जेके वकील रवाना थिया उन्हनि जो आदरभाव थियो आहे, उहो तमामु घटि उन जो मिसाल मिले थो। ऐं अॼु बबरलो बाईपास वटि जिते 48 सेंटीग्रेड गर्मी आहे ऐं मर्द वकील हुजनि या औरतूं वकील हुजनि, कारा कोट पाए जेके उस में उते वेठा आहिनि, त उते बि हिकिड़ो शानदार तरीक़े जो जज़्बो ॾिसण वटां मिलियो। भरपासे जा जेके ॻोठ आहिनि या मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि जेके जन उन्हनि धरणे में शमूलियत कई, उहे जेके धरणे ते माण्हू वेठल आहिनि उन्हनि जे लाइ थधे पाणी सां गॾु उन्हनि जी खाद खुराक जो बंदोबस्तु बि कनि पिया ऐं कैनलनि वारे मामले ते समूरी सिंध में जेको जज़्बो ॾिठो पियो वञे उहो शायदि ई कॾहिं कंहिं मसइले ते पैदा थियो हुजे। कैनलनि ख़िलाफ़ न रुगो सिंध जा वकील, पर पाण ॾिसूं था त हर तबिके जो जेको माण्हू आहे उहो सरापा एहतजाज बणियल आहे। पर उन जी भेट में वफ़ा ख़िलाफ़ जिते रोज़ एहतजाज थियनि था, हर सियासी जमायत एहतजाज करे पई, आया उन जो ताल्लुक़ हुकूमत सां हुजे या जमायत सां हुजे या मुख़ालिफ़ धुर सां हुजे, उहे सरापा एहतजाज बणियल आहिनि। वकील हुजे, सहाफ़ी हुजे या उन जो ताल्लुक़ कहिड़े बि
शोबे सां हुजे उहो एहतजाज करे पियो, पर उन जी भेट में पाण ॾिसूं पिया त वफ़ाक़ जो जेको रवैयो आहे उहो अफ़सोस जोॻो आहे। ऐं वफ़ाक़ी वज़ीर या वरी हुकूमत जे तरफ़ां थियणु त ईअं खपे त हिकिड़े क़िस्म जी तरदीद अचे त असीं कमु कोन पिया कयूं। हालांकि इन मामले ते वफ़ाक़ कूड़ बि ॻाल्हाईंदो रहियो, बाद में जेको पधरोब थियो इन ते जेतोणीक हुकूमत खे ऐलान करणु खपे, छाकाणि त समूरी सिंध 7 करोड़ जेके माण्हू आहिनि उहे सरापा एहतजाज बणियल आहिनि ऐं हुकूमत खे 7 करोड़ सिंधियुनि जे एहतजाज खे मान ॾियणु खपे, उन्हनि जे ख़दशनि खे, उन्हनि जे एतिराज़नि खे मान ॾियणु खपे ऐं हिकिड़ो वाज़े ऐलान करणु खपे त भई हीउ कैनालनि वारो जेको मनसूबो आहे, कैनालनि वारी जेका रिथा आहे उहा असां बंदि पिया कयूं। पर उनजे उबतड़ थिए छा पियो त राणा सनाउल्ला साहब जेके आहिनि उहे सियासी मामलनि बाबति वज़ीर आज़म जा सलाहकार आहिनि। जॾहिं कराची बार जे सदर आमिर नवाज़ वड़ाइच बयानु ॾिनो हो त भई असां जेकॾहिं केनाल वारी रिथा या मनसूबो वापसि न वरितो वियो त असीं पंजाब ॾांहुं वेंदड़ समूरा रस्ता बंदि करे छॾींदासीं। त उते राणा सनाउल्ला साहब बयानु ॾिनो त भई जेके पंजाब जो रस्तो बंदि कंदा उन्हनि सां अहिड़ी तादी कंदासीं जो हू जुतियूं छॾे भॼी वेंदा। ही वफ़ाक़ी लेवल जो माण्हू आहे, वज़ीर आज़म जो सलाहकार आहे ऐं वफ़ाक़ी काबीना जो माण्हू आहे। पाण खणी चऊं त राणा सनाउल्ला जी जेका स्टेटमेंट आहे उहा वफ़ाक़ी हुकूमत जी इहा स्टेटमेंट आहे ऐं अहिड़े क़िस्म जूं स्टेटमेंट्स आहिनि जेके उहे अचनि पियूं। सरफराज़ मेतलो साहब पाण कराची सिंध हाई कोर्ट बार कराची जा सदर आहिनि, असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो अथनि। सरफराज़ साहब वॾी महिरबानी, अवां असांखे वक़्तु ॾिनो। सर, ॼाणणु चाहींदासीं बबरलो बाईपास वटि अवां जो धरणो आहे, कहिड़ा मुतालबा आहिनि ऐं हीउ धरणो केसीं ताईं जारी रहंदो? सरफराज़ साहब आवाज़ अचे पियो तव्हांखे? सरफराज़ साहब मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो तव्हां वटि? सरफराज़ साहब वटि शायदि आवाज़ न पियो पहुचे, ॿीहर कनेक्ट कयो या तव्हां महिरबानी करे ॻाल्हाए वठो त जीअं बार बार दुश्वारी खां बची सघूं। पाण ॻाल्हि पिया कयूं वफ़ाक़ी हुकूमत जो जेको इन मामले ते रवैयो आहे। ईअं ई वरी पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं बैरिस्टर अकील साहब, उहे बि वफ़ाक़ी वज़ीर आहिनि ऐं उन्हनि जो बि गुज़िरियल ॾींहुं हिकिड़ो बयानु साम्हूं आयो हो जंहिंमें उन्हनि वाज़े कयो हो त कंहिं बि सूरत में कैनालनि वारी जेका रिथा आहे उहा वापसि न वठंदासीं। ईअं ई एहसन इक़बाल साहब ऐं मुसद्दिक़ मलिक साहब जेके बि वफ़ाक़ी वज़ीर आहिनि ऐं उन्हनि जा जेके बयान ईंदा आहिनि हिन मामले ते त भई सिंध में इंतिशारी हिकिड़ो टोलो आहे जेको इन मामले ते सियासत पियो करे, या कुझु गिरोह आहिनि, कुझु टोलो आहे जेके कैनालनि वारे मामले ते एहतजाज पिया कनि। हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका सिंध जी नुमाइंदा जमात आहे, वफ़ाक़ी हुकूमत में शहबाज़ शरीफ़ खे वज़ीर आज़म बणाइण वारी पीपल्स पार्टी आहे, उन सां गॾु ॿियूं जेके सिंध जूं नंढियूं वॾियूं जमायतूं आहिनि या सिंध जो हर शहरी जेको सरापा एहतजाज बणियल आहे उनखे इंतिशारी टोले सां भेट ॾिनी पई वञे। सरफराज़ मेतलो साहब पाण सिंध हाई कोर्ट बार कराची जा सदर आहिनि, असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो अथनि। सरफराज़ साहब अस्सलाम वालेकुम। सर, वॾी महिरबानी, अवां असांखे वक़्तु ॾिनो। बबरलो बाईपास वटि तव्हांजो धरणो आहे, कहिड़ा मुतालबा आहिनि तव्हांजा ऐं हीउ धरणो कॾहिं ख़तमु थींदो? असांजो सिर्फ़ु हिकिड़ो मुतालबो आहे त सिंध दरिया ते जेके 6 कैनाल ॾखिण पंजाब में ठाहिया था वञनि इहे मनसूख कया वञनि, सिंध ते को बि कैनाल न आहे पंहिंजो। सही। अच्छा सर, कहिड़ा ख़दशा कहिड़ा आहिनि वकील बिरादरी खे? हूं त सिंध जो हर माण्हू ॾिसूं था कैनालनि वारे मामले ते सरापा एहतजाज बणियल आहे ऐं काफ़ी महीननि खां सिंध में एहतजाजनि जी हिकिड़ी तहरीक हले पई। ख़दशा कहिड़ा आहिनि तव्हांखे कैनालनि वारे मामले ते? असांजो कैनाल ठहंदा सिंध जो वकिरो मुतासिर थींदो ऐं सिंध जो जेके प्यारींदड़ ज़मीनूं आहिनि उहे न प्यारे सघंदो, सिंध वैराबाद थींदी। जेको असां हरगिज़ सिंध जो केरु मकीन जिन खे क़बूल न कंदो, सिर्फ़ु सिंध जी आबादी हिन सां मुतासिर न थींदी पर जर खारा थींदा ऐं उन जर खारे थियण जे करे माण्हुनि जूं ज़िंदगियूं जीअण जूं मुतासिर थींदियूं। ऐं गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां वफ़ाक़ी हुकूमत इंतिहाई हिकिड़ो बेहैसियत जो मुज़ाहिरो कयो आहे। हेॾो वॾो वकला बिरादरी जो कन्वेंशन थियो आहे पोएं हफ़्ते में, जंहिंमें हुननि सॼे पाकिस्तान जे वकीलनि इन ॻाल्हि जी कोठ ॾिनी आहे त तव्हां हीअ जेके कैनालनि जो मनसूबो आहे हुनखे मनसूख़ कयो ऐं ॿी सूरत में ही धरणा शुरू थींदा। जेके हिन वफ़ाक़ी हुकूमत हुन ते कोई क़दम न खयो ऐं अॼु उहे धरणा शुरू थी विया आहिनि ऐं असां उमेद कयूं था त वफ़ाक़ी हुकूमत जल्द अज जल्द हिन ते को क़दम खणंदी, छाकाणि त जेकॾहिं सिंध में बेचैनी ईंदी, बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में ऑलरेडी बेचैनी आहे, त पोइ पाकिस्तान भी गैर मुस्तहकम थींदो, सिर्फ़ु सिंध जो मसइलो न रहंदो। लिहाज़ा उहो पाकिस्तान जे इस्तेहकाम लाइ बि ज़रूरी आहे त सिंध में
चैन जी सूरत बहाल कई वञे ऐं कैनाल वापसि वरिता वञनि। अच्छा सरफराज़ साहब, गुज़िरियल ॾींहुं अवां कराचीअ खां रवाना थिया बबरलो बाईपास जे लाइ ऐं ॿिए ख़बरूं रिपोर्ट थियूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तव्हांजो शानदार आदुर्भाव कयो वियो आहे ऐं यकीनन उन क़ाफ़िले में तव्हां मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, मुख़्तलिफ़ शहर आहिनि, मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि जिन वटां तव्हां गुज़रिया हूंदा। ओवरऑल जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त कराचीअ खां वठी बबरलो बाईपास पहुचण ताईं सिंध जे माण्हुनि तव्हांजो कीअं इस्तक़बाल कयो ऐं सिंध वारे मामले ते वकीलनि जो जेको ही स्टैंड आहे या वकीलनि जो जेको मौक़ुफ़ आहे या वकीलनि जो जेको किरदारु आहे, सिंध जा माण्हू केतिरी अव्हांखे मोहबत मिली आहे गुज़िरियल ॾींहुं? सिंध हूअं ई मोहबतुनि जी सरज़मीन आहे, पर कल्ह जीअं असां कराचीअ खां निकितासीं हिकिड़ो ॿियो मंज़र हो, जज़्बाती मंज़र हो। माण्हू गुलनि जे पतियुनि सां असांजे मथां विरखा करे असांजी आजियां करे रहिया हुया ऐं हर 2-4 किलोमीटरनि ते असांखे माण्हुनि रोके गुल निशावर कया, असांखे हुननि पंहिंजूं दुआऊं ॾिनियूं ऐं चयाऊं त असांजी सिंध जो तव्हां केस ज़रूरु लड़ो, सिंध जी कैनालनि खे रोकियो। एॾी मोहबत ऐं एॾी हुननि जी असां सां उमेद वाबस्तु आहे जो असां सचपच पाण खे तमामु वॾे फ़र्ज़ जे हेठां सम्झूं था। इहो फ़र्ज़ु असांखे निभाईंदे कोई कुर्बानी ॾियणी पई त असां हुन खां गुरेज़ कोन कंदासीं। मां शुक्रगुज़ार आहियां सिंध जे अवाम जो, सिंध जे तमामु सियासी, समाजी, मज़हबी, क़ौम परस्त ऐं ॿियनि मक़सद फ़िक्र जे माण्हुनि जो, जिन पंहिंजे भरपूर सरकार जा असांखे यकीन दहानी कराई आहे। ऐं अॼु असांजे हिन धरणे में शामिल हुया शागिर्द तंज़ीमूं, उस्ताद तंज़ीमूं, डॉक्टर, सहाफ़ी, मीडिया जा माण्हू, सभु हिन में भरपूर था। सभिनी जी हिकु ई आवाज़ हुई, कैनाल नामंज़ूर, सिंधु ते कैनाल नामंज़ूर। ख़बर न आहे छो असांजी इहो आवाज़ वफ़ाक़ जे कननि ते नथो पवे, पर उमेद आहे त इहो हू जल्द हिनखे रियलाइज़ कंदा ऐं ॿिए सूरत में हुकूमत ई न रहंदड़। सही। अच्छा सरफराज़ साहब, हिन वक़्तु बबरलो बाईपास ते तव्हांजो धरणो आहे, मर्द वकील हज़रात बि आहिनि ऐं औरतूं जेके वकील आहिनि उन्हनि जा बि फुटेजिस अचनि पिया, उहे बि तव्हां सां गॾु आहिनि ऐं बबरलो बाईपास ते वेठल आहिनि ऐं हेॾे वॾी अंग में हज़ारनि जी तादाद में जॾहिं औरत ऐं मर्द वकील धरणे ते वेठा हुजनि ऐं उते पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे खाद खुराक जो मसइलो थिए थो ऐं पाणी जो मसइलो थिए थो। 48 सेंटीग्रेड गर्मी आहे बबरलो बाईपास वटि खैरपुर में ऐं कारा कोट पातल आहिनि, तव्हां पोइ बि धरणे ते वेठा आहियो, त हीअ सभु शयूं तव्हां मैनेज कीअं पिया कयो? ॾिसो, हिते माण्हू मानियूं पचाए घरों खणी पिया अचनि, पाणी जा ड्रम भरे खणी पिया अचनि, माण्हू भरपूर ख़िदमत कंदा। ईअं माण्हू हिननि एतिजाजियुनि जी ख़िदमत कंदा ॼण असां हुननि जे कंहिं काज ते आया आहियूं, हुननि जी का तमामु वॾी आस असां सां वाबस्तु हुजे। लिहाज़ा असांखे कंहिं क़िस्म जो को मसइलो कोन्हे को हिते धरणे में वेहण में। ऐं कंहिं बि वक़्त जी तवालत जेकॾहिं अख़्तियार कंदो त असां वकीलनि जे लाइ ऐं तमामु समाजी ऐं सियासी तंज़ीमूं जेके हिन में शामिल आहिनि उहे तयारु आहियूं। ठीकु आहे सर, मूंखे बि इहो ई ॼाणणो हुयो त सिंध जा माण्हू कीअं अव्हांजो इस्तक़बाल पिया कनि, कीअं तव्हांखे मान पिया ॾियनि। अच्छा मैथुर साहिबु, धरणे ते तव्हां वेठा आहियो ऐं तव्हांजो क्लियर कट मौक़ुफ़ आहे त जेसीं ताईं हीअ रिथा वापसि नथी थिए ओसीं ताईं धरणो जारी रहंदो। नेक्स्ट स्टेप को सोचियो आहे अव्हां त जेकॾहिं 2-3 ॾींहंनि में ऐलान नथो थिए त रिथा वापसि था वठूं त तव्हां वरी उन नेक्स्ट जेको मूव आहे तव्हांजो उन ॾांहुं वेंदव? असां हिन मूव खे इनशाअल्लाह तेज़ कंदासीं। अॼु मां सॼी सिंध जे कुंड कुर्छ में वेठल सिंधी नौजवाननि, बुज़ुर्गनि, माउनि ऐं भेनरुनि ऐं पुटनि सभिनी खे भाउरनि खे अपील कई आहे पंहिंजनि शहरनि में बि तव्हां हींअर एहतिजाजी धरना ॾियणु शुरू कयो ऐं इनशाअल्लाह अचर खां पोइ जेकॾहिं ही नोटिफिकेशन अचर ताईं वापसि नथी वरिती वञे त असां हिन जो रुख़ पंजाब ऐं वफ़ाक़ ॾे बि कंदासीं। ठीकु आहे सरफराज़ मैथुर साहिबु, अव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। बबरलो बाईपास वटि सिंध जी वकील बिरादरी जो धरणो जारी आहे ऐं जहिड़े तरीक़े सां धरणे वारे हंधि जेके लोकल माण्हू आहिनि या वरी उहे माण्हू जेके धरणे में शमूलियत लाइ अचनि पिया उहे जहिड़े तरीक़े सां वकील बिरादरी खे मान ॾियनि पिया, या वरी कराचीअ जा हज़ारे वकील चाहे उहे औरतूं हुजनि या मर्द हुजनि जेके हिन वक़्तु धरणे ते वेठल आहिनि। मूं ॿुधायो त 48 सेंटीग्रेड गर्मी आहे हिन वक़्तु बबरलो बाईपास वटि ऐं कारा कोट पाए मुसलसिल रोड ते वेहण ऐं उन्हनि खे राति बि उते गुज़ारणी आहे। खाद खुराक जी का ख़बर न आहे, रिहाइश जी का ख़बर न आहे, पाणी जी का ख़बर न आहे, पर जहिड़े तरीक़े सां सरफराज़ मैथुर साहिबु ॿुधायो त सिंध जे माण्हुनि उन्हनि जो इस्तक़बाल कयो ऐं जहिड़े तरीक़े सां उतां जा माण्हू संदन ख़िदमत पिया कनि जहिड़ो को हू इन्हनि जे काज में आयल हुजनि। उमेद कयूं था तकरारी कैनालनि वारो जेको मनसूबो आहे उन ते सिंध जी कुंड कुर्छ में जेके एहतजाज पिया थियनि उनखे वफ़ाक़ी हुकूमत ज़रूरु मान ॾींदी ऐं
विद इन फ्यू डेज़ तकरारी कैनल वारो जेको मनसूबो आहे उनखे वापसि वरितो वेंदो। ॿी सूरत में सिंध में जेका एहतजाजी तहरीक हली आहे उहा कैनालनि वारी रिथा खे ज़रूरु वापसि कराईंदी ऐं पोइ उन जे लाइ जेका क़ुर्बानी ॾियणी पवंदी सिंध जो माण्हू उन जे लाइ तयारु आहे। कवरेज स्टोरी जे वक़्तु वञी पुॼाणी ते पियो अचे, मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह ने के बाद।